की तब्दीली रोड की तब्दीली रोड की तब्दीली ॾेई टिंडो बागो ॾिघड़ी रोड जे असल रूट खे तब्दील करण ख़िलाफ़ रोड एक्शन कमेटी जे सॾ ते सवे माण्हुनि जो हुसैनी चौक खां शहीद फाज़ल राऊ चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरनि हथनि में प्ले कार्ड खणी रोड जे रूट तब्दील करण ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे एहतजाज कयो। रोड एक्शन कमेटी अॻवाननि ऐं शहरनि रोड जे असल रूट तब्दील थियण बाबति ॻाल्हाईंदे चयो असांजो जेको रोड एक्शन कमेटी असां मुसलसल 6 खां 7 महीना अलामती बुख हड़तालूं एहतजाज नंढा नंढा कया। पूरी जेका पूरे तक जी जेका आवाम आहे टिंडो बागो ॾिघड़ी खॾरो खोड़ी जेका टोटल आवाम आहे असां गॾु करे टिंडो बागो में जॾहिं असां वञी एहतजाज कयो त असांजे सियासी माण्हुनि हिकिड़ो नंढो प्लान हिकिड़ो जेको 9 महीना पहिरीं जो हिकिड़ो टेंडर आयल हो टिंडो बागो टू झुलो जो जेको 9.5 अरब रुपए जो हो रिपेयर जो जेको आहे टेंडर उहो ॾेखारे हिते जी आवाम खे थोरो मिड़ी मुतमिन करे असांखे रवानो कयनि। उनखां बाद में असांजो जेको एशियन बैंक असांजो जेको जदोजहद सां असांखे जेको टेंडर ॾिनो उहो टिंडो बागो तलार टिंडो बागो खॾरो ॾेई टिगड़ी खां खोड़ी विचां इहे नंढा नंढा स्टाफ आहिनि उन्हनि खां ऐं हिननि वरी हिकिड़ी नई प्लानिंग करे जेको आहे 25 खां 30 किलोमीटर रोड बचाइण जे लाइ ऐं मुसलसल हितां जी जेका खॾरो ऐं ॾेई तक जी जेका आवाम आहे उन्हनि सां जेका आहे रंजिशुनि जे करे उन्हनि खे नज़रअंदाज़ करे हीअ सही सिधी हिकिड़ी जेका आहे दुश्मनी करे रहिया आहिनि असां सां। इहा जेका आहे असां हरगिज़ हिननि खे न बर्दाश्त करणु ॾींदासीं। इन जे लाइ असांजी हिकिड़ो ॾेई में हिकिड़ो नंढो एहतिजाज रिकॉर्ड इन जे करे करायो आहे त असांखे जेको आहे सियासी माण्हू जेके नज़रअंदाज़ पिया कनि असां आला इख़्तियारनि खां इहा मुतालबो था करियूं त हिननि जी जेके साज़िशूं आहिनि हिननि खे जेको आहे ख़तमु कयो वञे ऐं असांजी जेका आहे पुछलाई कई वञे त जीअं असां अॻिते खे मुस्तक़बिल लाइ अॻिते हली सघूं ऐं अगरि जे असांजी हीउ मुआइदो असांजो मंज़ूरु नथा कनि त असां जेको आहे रोडनि ते असांजा ॿार बचे असां वञी वेही रहंदासीं छाकाणि त असांजा ई शहर असां इहो ई चवंदासीं जेको असल खां जेको रूट आहे टिंडो बागो खां खॾारो खां ॾेई खां ॾिघड़ी असल जेको रस्तो इहो ई आहे ऐं न ठाहिण सां असांजे ॾेई शहर में जेके वापारी आहिनि उन्हनि खे तमामु अॻु में बि नुक़सानु पियो आहे। अञा ताईं बि जेकॾहिं हीउ रोड न ठहियो त लॾ पलाण करे ॿिए पासे बारे में साईं मुआशियावाल सां पहिरीं जेको त झूलो रोड न उणे करे ॾेई खे दुबई सॼो वेंदो जॾहिं झूले रोड ठहण खां पोइ ॾेई खे अधु कापारी धकु लॻो असांजा माण्हुनि खे माना अतलाश कयो वियो। हाणे जेको तो हिननि महिनतकश माण्हुनि पहिरियों खां माण्हू जॾहिं जदोजहद करे रोड मंज़ूरु करायो आहे इन खे हितां जा करप्ट माण्हू खणी वञी हुन पासे शिफ्ट पिया कराइनि त हुन में असांजो इहो ई कंदे रहंदी जो तक़रीबन 8 ॾींहं पहिरीं हितां असांजे शहर में 8 हिंदू भाइर जेके ठकुर आहिनि सो लॾ पलाण करे विया आहिनि। काफ़ी हितां जा सेठा बि लॾ पलाण करे विया आहिनि ऐं हिन खां पोइ असांजो पंहिंजो ज़ाती जेके असांजा वॾनि आहिनि असांजो कबूरस्तान जा थींदे रहाइश पती रहियूं असां पाण बि मजबूर आहिनि जेको इन कंडीशन आंदी त असां हितां निकिरूं पर हाणे जॾहिं रोड असांजो मंज़ूरु थियो आहे त उहो असांखे असुल शिकल में ॾिनो वञे जेको टिंडो बागो चरवर सिम खॾारो ऐं इन रूट ते असांखे ॾिनो वञे हीउ रोड असांखे कापारी धकु ईंदो इन वार सां असां जेको सो ॾेई मोहन जो दड़ो तस्लीम करे वेंदासीं। इन करे बहितर आहे त असांखे रोड एक्शन कमेटी जे अॻवाननि ऐं मुज़ाहिरीन जो वधीक चवण हो थिक तॻई ॾेई टिंडो बागो ॾिघड़ी रोड गुज़िरियल 3 सालनि खां रिपेयर नाहे थियो ऐं हाणे जॾहिं इलाइक़े वासियुनि जे वॾे एहतजाज खां पोइ सिंध गवर्नमेंट ऐं एशियन बैंक जे सहकार सां हीउ रोड मंज़ूरु कयो बि वियो आहे त साज़िश तहत ॾेई टिंडो बागो ॾिघड़ी रोड जो असल रूट तब्दील कयो पियो वञे जंहिंसां हिन इलाइक़े जी वॾी मुआशी तबाही थींदी जेका हिननि खे हरगिज़ क़बूल नाहे। हिननि चेतावनी ॾींदे चयो त अगरि ॾेई टिंडो बागो ॾिघड़ी रोड पंहिंजे असल रूट ते न ठाहियो वियो तूं पंहिंजे एहतजाज जे दायरे खे अञा वसी कंदा। कैमरामैन इमरान अली मगरियो सां गॾु मुर्सा शाह मावा जो आवाज़ ॾेई शहर।